नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में 5 फरवरी कश्मीर ॾींहं जे हवाले सां इंडस पब्लिक स्कूल खिपरो पारां कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती जे लाइ हथुंगो रोड खां शहीद चौक खिपरो ताईं हिकु रैली कढी वई है। रैली जी अॻुवाणी इंडस पब्लिक स्कूल जे हेडमास्टर मोहम्मद सालेह मसूद कई, जॾहिं त रैली में स्कूल जे उस्तादनि समेत शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई है। शागिर्दनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खयल हुआ, जिन ते कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद जा नारा लिखियल हुआ। इन मौके ते स्कूल जे हेडमास्टर मोहम्मद सालेह मसूद उस्तादनि ऐं शागिर्दनि चयो आहे त कश्मीरनि ते थींदड़ ज़ुल्म ते दुनिया जी क़ौमनि जी ख़ामोशी सवालिया निशान आहे। हिननि चयो त कश्मीर असांजो हिसो आहे ऐं असीं हर हाल में कश्मीर खे आज़ाद कराईंदासीं। हिननि वधीक चयो आहे त अॼोके ॾींहं जो मक़सदु आहे त असांजे नौजवान शागिर्दनि खे कश्मीरनि जी कुर्बानी बाबति ॼाण ॾियणु ऐं कश्मीर जी अहमियत खे उजागर करणु आहे। और कश्मीरी भाई सरापा एहतजाज हैं अक़वाम मुत्तहिदा के सामने। ये 70-72 सालों से सरापा एहतजाज हैं कि उनको हक़ खुद इरादियत दिया जाए, उनको वो हक़ दिया जाए जो मशरक़ी तैमूर को दिया गया, उनको वो हक़ दिया जाए जो साउथ सूडान को दिया गया। जहाँ पे ईसाई कम्युनिटी अगर मुतालबा करती है तो उनको फिल रेफरेंडम करवा के आज़ादी दी जाती है। लेकिन अफसोस 75 साल गुजर गए हैं, कश्मीर के ज़ख़म अभी तक मुंदमल नहीं हो सके हैं और न ही अक़वाम मुत्तहिदा ने उन पे मरहम रखने की कोई ज़हमत की है। तो आज 5 फरवरी को हम मुतालबा करते हैं UN से, आलमी दुनिया से कि खुदारा कश्मीरियों पे जो जुल्म हो रहा है वो जुल्म बंद किया जाए और उनको हक़ खुद इरादियत दिया जाए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।